खबर शामिल कयूं पिया तंगवानी खां। 40 ॾींहं अॻु शहर भरिसां क़तल थी वियल ॻोठाणो अलहनो मलक जे क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार। सदाम मलक खे पुलिस बासर वॾेरे जे चवण ते ॻरी रिश्वत एवज़ आज़ाद करे छॾे ॼण ते पुलिस ऐं बासर वॾेरे ख़िलाफ़ मक़तूल जी माउ बेवा विलायता खातून गौहर खातून करीम बख्श शरीफ मलक ऐं ॿियनि जी अॻवानी में पाक किताब खणी बस स्टैंड वटि धरणो हणी सिंध बलोचिस्तान रोड ब्लॉक कयो, जंहिं सबबि चइनी तरफ़नि खां गाॾियूं बीहजी वयूं। बेवा औरत पुट जे क़तल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दाहूं कंदी रही। उन मौक़े ते मक़तूल जी माउ विलायता खातून ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजे नौजवान अलहनो मलक खे जवाबदार सदाम मलक बंगुल मलक ऐं ॿियनि क़तल करे हिक तलाह में फिटो करे छॾियो। पुलिस मौक़े ते हिक जवाबदार सदाम मलक खे गिरफ़्तार बि कयो, पर पुलिस इलाइक़े जे बासर वॾेरे जे चवण ते ॻरी रिश्वत एवज़ कातिल खे आज़ाद करे छॾियो। असां मिसकीन आहियूं, उन करे पुलिस क़तल केस लोड़णो चाहे थी। जवाबदार आज़ाद कया अथसि। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट कर रहा है मुख्तार अली बलोच, बे न्यूज़ तंगवानी।